ब्रेकिंग न्यूज़ सभा के नालो पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवण आहे त पीपल्स पार्टी आईनी अदालतुनि जे हक़ में आहे पर जजनि जी उमिरि ते के भी ॻाल्हियूं नाहिनि थियूं। जस्टिस मंसूर अली शाही ईंदड़ चीफ जस्टिस हूंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी जी सदारत हेठि पीपल्स लॉयर्स फोरम जो इजलास थियो आहे। इजलास दौरान आईनी तरमीमुनि बाबति अघ भराई ते आगाही ॾिनी वई। इजलास दौरान ॻाल्हाईंदे बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवण आहे त पीपी मिसा के जमहूरियत तहत आईनी अदालतुनि जे हक़ में आहे। हुन चयो त पीपी आईनी तरमीमुनि में जजनि जी उमिरि बाबति नाहे ॻाल्हायो। संदसि चवण हुयो त सम्झे थो त हू जस्टिस मंसूर अली शाही चीफ जस्टिस थींदो। अहम ख़बर खां अवां खे अपडेट कंदा पिया हलूं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवण आहे त पीपल्स पार्टी आईनी अदालतुनि जे हक़ में आहे पर जजनि जी उमिरि ते के भी ॻाल्हियूं नाहिनि थियूं। जस्टिस मंसूर अली शाही ईंदड़ चीफ जस्टिस हूंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी जी सदारत हेठि पीपल्स लॉयर्स फोरम जो इजलास थियो। इजलास दौरान आईनी तरमीमुनि बाबति अघ भराई ते आगाही ॾिनी वई। इजलास दौरान ॻाल्हाईंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त पीपी मिसा के जमहूरियत तहत आईनी अदालतुनि जे हक़ में आहे। पीपी चेयरमैन जो चवण आहे त पीपी आईनी तरमीमुनि में जजनि जी उमिरि बाबति नाहे ॻाल्हायो। संदसि चवण हो त हू सम्झे थो त जस्टिस मंसूर अली शाही चीफ जस्टिस थींदो।